सलाम तव्हांखे सिंध वासियो। तव्हां शहबाज़ शरीफ़ ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे घुटननि टेकण ते मजबूर कयो। दोस्तो, अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। छाजे करे जो 10 खां 12 ॾींहं बल्कि सॼो महीनो इहो जिदोजहद सिंध वासियुनि ऐं वकीलनि, सियासी समाजी माण्हुनि ऐं उन खां अलावा जेके सिंध जा आर्टिस्ट आहिनि, जेके सिंध जा गुलूकार आहिनि, सभिनि कुल्हो कुल्हे सां मिलाए करे हिकु सॉलिड पैगाम मोकिलियो वफ़ाक़ ॾे त बाबा हे जेके 6 केनाल आहिनि इहे असांजे GIP जे ज़रिया आहिनि। इन्हनि 6 केनालनि खे कंहिं बि सूरत असां जेको आहे सो क़ाबिल क़बूल न कंदासीं। दोस्तो, CCI जो इजलास शहबाज़ शरीफ़ 2 अप्रैल ते घुरायो हुयो, लेकिन जल्दीअ में कल्ह इहो CCI जो इजलास थियो, जंहिंमें फ़ैसिलो थियो वफ़ाक़ी गवर्नमेंट इहो ऐलान कयो आहे त इहे जेके 6 केनाल आहिनि इन्हनि ते को बि कमु न थींदो ऐं इन्हनि 6 केनालनि खे रद्द कयो पियो वञे। त दोस्तो, इहा तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। जेको बबरलू वटि हिकु धरणो लॻल आहे वकीलनि जो, तक़रीबन अॼु 12हों ॾींहुं आहे उन धरणे खे, उन में वॾी आतिशबाज़ी ऐं जेको आहे सो ख़ुशी वकीलनि जे तरफ़ां कई वई। छाजे करे जो वकीलनि तमामु घणो जिदोजहद कयो, तकलीफ़ूं, बुख, उञ में ऐं जेको आहे सो शदीद गर्मी आहे हिन वक़्तु सिंध में, उन जे बावजूद बि वकील ऐं वकीलनि सां गॾु सियासी समाजी जेके क़ौम परस्त असांजा अॻुवान आहिनि ऐं जेको आर्टिस्ट आहिनि, जेके असांजा गुलूकार आहिनि सिंध जा, उन्हनि बि इन धरणे में हिसो भरपूर तरीक़े सां वरितो। छाजे करे जो उन्हनि पंहिंजो क़ौमी हिकिड़ो फ़र्ज़ु सम्झी इन धरणे में हिसो वरितो। दोस्तो, तव्हांखे जस आहे जे अगरि तव्हां इन धरणे खे, वकील नारे खे कामयाबु न कयो आहे, जे अगरि तव्हां सॼी सिंध में हड़तालूं न कयो आहे, त इहे 6 केनाल ठही करे मुकमल बि थी वञनि हा। असांखे तॾहिं ख़बर पए आहे जॾहिं पाणीअ जे ढुक जे लाइ असां तड़पूं हा ऐं जॾहिं असांखे पाणी न मिले हा त पोइ वावेलो थिए हा। लेकिन वकील बिरादरियुनि तमामु मुड़सीअ जो कमु कयो। वकील बिरादरियुनि जॾहिं इहो ऐलान ॿुधो त असांजे सिंध जे वज़ीर आला जेको आहे ऐलान कयो त बाबा CCI जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो इहे 6 केनाल रद्द कया पिया वञनि, त वकीलनि जे तरफ़ां सिंध में जिथे जिथे धरणा लॻल हुया उन्हनि धरणनि खे फ़िलफ़ौर ख़तमु करण जो ऐलान कयो। लेकिन बबरलू वटि जेको धरणो लॻल आहे उहो अञा जेको आहे सो क़ाइमु रहंदो। उन जो जल्दीअ में ऐलान जेको आहे सो हुननि न कयो। हुननि चयो असां बबरलू वटि वेठा आहियूं, जेसिताईं असांखे उहो काग़ज़ ऐं उहो पनो न मिलंदो तेसिताईं असां न वेंदासीं। दोस्तो, बबरलू वटि जेको धरणो आहे इहो छो अहमियत जो हामिल आहे, इहो इन जे करे जो सिंध ऐं पंजाब जो बॉर्डर ऐं सिंध ऐं पंजाब जो जेको मेन शहर आहे उहो उतां ई थी गुज़र थियो करे ऐं जेको पंजाब जी तरफ़ शयूं अचण वञण वारियूं सभई जेको आहे सो रोड जॾहिं ब्लॉक हुयो त सभई शयूं ठप थी वियूं। इन जे करे बि हज़ारें रुपयनि बल्कि किरोड़ें रुपयनि जो नुक़सानु वफ़ाक़ी हुकूमत खे थिए पियो इन धरणे जे नतीजे में। त दोस्तो, सिंध वासियुनि खे इहा ख़ुशख़बरी आहे ऐं ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त इन्हनि धरणनि जो फ़ैसिलो